मकान बिजली गैस लाइन बना दियो गटर किचरो किचरे सफाई मेमणगोठ लॻ यूसी मल जी हद में ईंदड़ हैदरी ज़रगर चना बारीजा मीरबहर समेत 5 पाड़नि जा रवासी माल जे वणनि ऐं कारखाननि जे घेरे में अची विया आहिनि। रवासियुनि जूं हयातियूं गंदगी कचरे ऐं बदबू सबबु दाव ते लॻी वियूं आहिनि। घणनि पाड़नि जे अचवञ जो हिकिड़ो ई रस्तो सालनि खां गंदगी पाणी सां भरियल हुअण सबबु एम्बुलेंस समेत का बि गाॾी अची वञी नथी सघे, जंहिं सबबु मैयत क़ब्रिस्तान मरीज़ अस्पताल ऐं शागिर्द स्कूल वञण खां सख़्तु ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में अवामी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे इलाइक़े जो दौरो करायो वियो। इलाइक़े जे मोज़िन चयो त हिन पाड़े में सवें घर ऐं हज़ारें रवासी ग़रीब आहिनि, तंहिं करे संदन मसइला हल नथा कया वञनि। हुननि सिंध हुकूमत ऐं मलीर जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई आहे त संदन मसइला जल्द हल कराया वञनि ऐं इलाइक़े में क़ाइमु गैर क़ानूनी माल जा वाड़ा ऐं कारखाना जल्द ॿिए हंधि मुल्तक़िल कया वञनि। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच टीवी, कराची।